जी अस्सलाम वालेकुम दोस्तों शाह हसन ائيزربائيجان बाकू मां ये साम्हूं थोरो 5 मिनट जी वॉक ते आहे निज़ामी स्ट्रीट रेस्टोरेंट सो पाक आज़र डोनर फूड एंड ड्रिंक सो ये तमामु आलिशान सस्तो तव्हां यानी 5 या 7 लीरा में 8 लीरा मैक्सिमम 8 लीरा 8 मनात में तव्हां 2 ॼणा आराम सां मानी हिते खाई सघो था लोकेशन बि शेयर कंदुसि ऐं हीअ तव्हांखे सॼो हिन जो जेको सम्झायां थो हितां साम्हूं खां तव्हां ईंदव साम्हूं आहे निज़ामी स्ट्रीट खां मिड़ी 5 मिनट जी वॉक सो हिन जो लोकेशन बि हणां थो पियो ऐं हिन जो जेको नालो मूं तव्हांखे ॾेखारे छॾियो आहे सो उमेद आहे तव्हांजो दोस्त जेके बि अचनि था बाकू सो हिते अचनि ऐं हिते हिन खां मानी खाइनि सस्ते में हिते छा कंदा आहिनि हिते टोटल जेके बि हॉस्टल्स आहिनि या होटलूं आहिनि हिते पाकिस्तानी जेके अचनि था रहनि था पिया पोइ हू यानी पंहिंजी कुकिंग कोन था कनि उन पैसनि में जेका पंहिंजी कुकिंग कनि त उन पैसनि में ही हिते जेके आहिनि पाकिस्तानी सो इहो हिननि खे मानी ठाहे ॾियनि था सस्ते में सस्तो सो इहो आहे मुंहिंजो नंढो सो तजुर्बो सो उमेद आहे त तव्हांखे मुंहिंजी हीअ वीडियो वणंदी वॾी महिरबानी शाह हसन ائيزربائيجان मां बाकू मां ये असांजो नाश्तो अची वियो आहे मानियूं ऐं इहे अंडो आहे हीअ छोला असांजा अची विया आहिनि 3 शयूं मानी छोला ऐं अंडो